बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। बारे दिगर हदिया सलवात। सलवात जो पढ़ना अज़ीम इबादत है। गरजी सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। असांजे मोहसिन मरहूम मगफूर जलसन जी ज़ीनत क़िबला व काबा साईं गदा हुसैन शाह जी निशानी हकीकत इहा है जेकॾहिं दिल में वो एहतराम हुजे न ऐं उहा मोहब्बत हुजे त ही भी साईं गदा हुसैन शाह असांजे लाइ साईं सां मुंहिंजो त हिकिड़ो दिली ऐं रूहानी पंहिंजो प्यार इन में कोई शक न है। इन्हनि सभिनी साईं जी दरजात बुलंदी जे लाइ ऐं बानी मजलिस जा जेतिरा भी मरहूमीन आहिनि ज़वार बख्तली उन्हनि जे दरजात बुलंदी जे लाइ गरजी सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो इबादत। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला नबीय्यिल मुअय्यद व रसूलिल मुसद्दद अल महमूदिल अहमद अल मुस्तफ़ल अमजद हबीबे इलाहिल आलमीन अबिल कासिम मुहम्मद सल्लल्लाहु व अला अहले बैत तय्यबीन ताहिरीन मासूमीन। अम्मा बअदो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना
इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम खुदावंद आलम मोहम्मद आले मोहम्मद जी अज़मत के सदके तमां सां सभिनी जी अज़ीम इबादत पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह साईं मोहम्मद आले मोहम्मद के सदके बानियान जो ही मुझे भाइरन जो सालियानो फर्श अज़ा खर्च इखराजात लंगर न्याज पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। ॿिया जेतिरा भी मुझा भाइर ज़ाकिरीन उलमाए किराम परे परे खां आयल मेहमान ड्यूटी ॾेई विया आहिनि या जेके ड्यूटी ॾींदा अल्लाह सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। खुदावंद आलम चार दा मासूमीन जे सदके मुझे भाइरन जी अल्लाह साईं हीअ मेहनत काविश कोशिश खर्च इखराजात पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह साईं मुझे भाइरन के रिज़्क़ में बरकत इनायत फरमाए। तमां ॿिया मोमिनीन अज़ादार जिथां जिथां कदम खणी आया हो कदम कदम जे सदके अल्लाह सभिनी जूं हाजतूं पूरियूं फरमाए। परवरदिगार मोहम्मद आले मोहम्मद के सदके बानी मजलिस जा जेतिरा भी मरहूमीन आहिनि हिन ज़िक्र जे सदके जा दरजात बुलंद फरमाए। अल्लाह साईं मुझे उस्ताद मोहतरम क़िबला काबा बाबा साईं एजाज हुसैन शाह साईं गदा हुसैन शाह ऐं ॿिया जेतिरा भी क़िबला काबा अल्लामा सैयद सफ़ीर सज्जाद शीराज़ी ऐं ॿिया जेतिरा भी असांजे इलाइक़े जा मोमिनीन हिन दुनिया के छॾे दारुल बका ॾे रवाना थी चुका आहिनि हिन ज़िक्र जे सदके अल्लाह सभिनी जा दरजात बुलंद फरमाए। अल्लाह साईं सभिनी के शफ़ात इमाम हुसैन नसीब फरमाए। खुदावंद आलम मरीज़ मोमिनीन मोमिनात के सेहत कुल्ली अता फरमाए। अल्लाह साईं बे औलाद मोमिनीन के सालिह नरीना औलाद अता फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत जे लाइ गॾिजी सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला। मूंखे काई लंबी चौड़ी मजलिस पढ़नी कोन्हे जेतिरा वेठा आहियो काफ़ी वेठा आहियो मां काफ़ी देर खां वेठो हुयुमि ऐं बानी जी हैसियत सां वेठो हुयुमि। भाउ राय बली जो हुकुम हुयो त तव्हां असां सां दुआ ताईं साथ ॾींदव ऐं दुआ ताईं वेहंदव। मूंखे ॿी मजलिस हुई ओॾे में मुंहिंजे भाउ मूंखे न छॾियो हुकुम कयईं साईं वारा बि अची विया ऐं मुंहिंजा काफ़ी महिमान पहुची चुका आहिनि ऐं काफ़ी पढ़ी विया आहिनि जेके पढ़ंदा मुखां बाद बि तव्हां असांजो घर आहे 24 कलाक हर वक़्तु हिकु वॾी नंढी वॾी मजलिस में गॾु आहियूं। अज़ादारो जेतिरा वेठा आहियो कोई फ़ज़ाइल न है ॾाढो ॾुखियो दीन बचायो आहे इमाम हुसैन। दीन जे ख़ातिर साईं हैदर गदा साईं आलिम शाह साईं गदा हुसैन शाह बाबा भी इहो जुमलो पढ़ंदो हो त कंहिं नबी जा ईअं पुट न रुलिया जीअं अली जो धीअर रुलियो। सैयद आयो मुल्तान जो एक सैयद हुयो जॾहिं भी लफ्ज़ ज़ैनब या लफ्ज़ शाम ॿुधे हा हीअं मुंहं ते मातम करे रोईंदो हुयो। हिकु ॾींहुं मुल्तान जी बाज़ार मां गुज़रे पियो ॿहिराड़ी जूं चंद औरतूं आयल हुयूं बाज़ार कुछ अॻिते हुयूं कुछ पोइते हुयूं। जेके अॻिते हुयूं न उन्हनि मां हिकु औरत आवाज़ ॾेई चयो ज़ैनब जल्दी अच घर हलूं शाम थी वई आहे। अज़ादारो जॾहिं इन ॿई सैयद ये लफ़्ज़ बाज़ार में ॿुधा न मुंहं ते मातम कंदो अॻिरो फिरी आयो ॾिसी चए थो मूंखे ॿुधायो तव्हां में ज़ैनब कहिड़ी आहे। अज़ादारो जॾहिं हुन मस्तूर ॿुधायो न मुंहिंजो नालो ज़ैनब आहे कदमनि ते हथ रखी चएसि थो मां ज़ात जो सैयद आहियां घर मोटी वञ।
अज खां बाद या बाजार अचण छॾे दे या नालो तब्दील कर ज़ैनब ऐं बाजार जो जोड़ कोन्हे को। वाह भाई वाह, वाह भाई वाह। मालिक दफ़ा पढ़ा मौला तव्हांखे बेनवर वारे बस जा तो मुझे साईं छॾे वियो आहे न उन बीबी जा ॿ चार जुमला पढ़ा। अज़ादारो जॾहिं हज़रत अब्बास जी लाश तां मुंहिंजी सकीना गुज़रे पई क़िबला साईं इरशाद हुसैन शाह हिकिड़ो जुमलो पढ़ंदा आहिनि। उस्ताद मोहतरमन बुज़ुर्गवार हन जॾहिं ज़ैनब गुज़रे पई न अब्बास जी लाश सिधी पई। कलसूम गुज़रे पई अब्बास जी लाश सिधी पई। रुकैया गुज़री अब्बास जी लाश सिधी। लैला गुज़री अब्बास जी लाश सिधी। पूरे इलाइके जो मजमो आज़ादारो जॾहिं सकीना गुज़री न बदल हथनि सां चए थी चाचा ॾिस मुंहिंजा हे ज़ेवर सोना लॻंदी था। अब्बास जी लाश या करवट तब्दील करे आवाज आयो सकीना तुझो बाबो इजाजत दे हा न तुझा कन्नन वारा लहन हा न तू हे पाए शाम वञे हा। आफरीन मौला तव्हांखे बेगम में न रवार। सादात जो काफ़िलो हलियो हे मुहर्रम बि गर्मी में थो हले। जादे तव्हां आज़ादारी जे लाइ वञो था मजलिसुनि ते हर जगह ते तव्हां जे लाइ थधे पाणी जो इंतज़ाम आहे सबील जो इंतज़ाम आहे। अज़ादारो जॾहिं सादात जो काफ़िलो करबला मां गुज़रियो हिक वादी में काफ़िलो रोकियो वियो। एॾी त गर्मी हुई जो पखी हिक वण खां उथी ॿिए वण ताईं वञण जो इरादो पियो करे ॿिए वण ताईं पहुची न पियो सघे। रस्ते में तड़पी तड़पी मरी पियो वञे। हे ज़ालिम चवनि था सजाद असां बि छांव ते वेहंदासीं असांजूं सवारियूं बि छांव ते वेहंदियूं तूं पंहिंजा परदेदार वठी वञी उस ते वेहार। हाणे जेके जवान भेणनि जा भाइर वेठा हो न उन्हनि जे लाइ जुमिलो थो पढ़ा। आज़ादारो इमाम ज़ैनुल आबिदीन सुकल वण हेठां जॾहिं अची बीबियूं वेहारियूं मुंहिंजी साइण ज़ैनब आलिया खे कोई वसंदो वक़्तु यादि आयो। आसमान ने मोह करे चए थी मुंहिंजा अल्लाह तुझे अॻियां देर त कोन्हे का। मुंहिंजा अल्लाह ॾिस हुसैन जा प्यासा बच्चा तड़पनी था पिया। अज़ादारो वण साओ थियो छांव थी शिमिर ताज़िया न खणी आयो। चए थो सजाद कंहिंखां इजाज़त वरती थई जो परदेदार छांव ते वेहारिया थी। इमाम फरमाइन था छांव ते वेहण दी भी इजाज़त वठबी आ। ओ मातमी अज़ादारो शायद तव्हां समझो कोन्हे। ज़ालिम चए थो जल्दी कर परदेदार उतार वरना मां ज़ुल्म कंदो मां। इमाम फरमाइन था हलिया हण ताज़िया ना बाकी अकबर जी मां खे कीअं चवां उथी उस ते वे। बाकी कासिम जी मां खे मां कीअं चवां उथी उस ते वे। जेका असगर जे झूले खे रोए थी उनखे कीअं चवां उथी उस ते वे। अज़ादारो जेके जवान वेठा हो हिन जुमले ते हाय ज़रूर कजो जे रोण न अचेव। चौथो ताज़ियानो जॾहिं सजाद जे कंड ते लॻो सभई बीबियूं वेठियूं रहियूं। 4 सालनि जी सकीना उथी ॿाहिरि निकिती रोई चए थी फुफी अम्मा तव्हांजी मर्ज़ी मूंखे सजाद ॾाढो प्यारो आहे। मां करबला मां अकेलो सजाद बचाए आई। वाह भाई वाह मौला तव्हांखे ॿिए कम में न रवारे। ख़त्म कयो। जॾहिं एतिरो काफ़िलो हलियो साहिब किताब लिखनि था बीबियुनि खे एतिरो मारियो जो बीबियूं पंहिंजा बच्चा बि न पियूं संभाले सघनि। अॻिते काफ़िलो हलियो साइण ज़ैनब फरमाए थी अम्मा फिज़ा मुंहिंजी सकीना तो ॾे आवाज़ आयो न मुंडे कोन्हे का। रबाब मुझी सकीना तो दे आवाज आयो न मुडे भी कोन्हे। लैला मुझी सकीना तो दे आवाज आयो न मुडे भी कोन्हे। साइण फरमाए थी सजाद काफिलो रोक राय मुझी सकीना पोइते रहिजी वई।
अज़ादारो जॾहिं ज़ालिमन ॿुधो न सकीना पोइते रहिजी वैया ज़ालिमन उठन खे चाबुक हणण शुरू कया भॼाइण शुरू कयूं जॾहिं काफ़िलो न पियो रुके जेके रोइण आया हो अज़ादारो मुंहिंजी साइण खे जलाल आयो साइण फरमाए थी हैवानो अॼु ज़ैनब जो हुकुम अथव अॻिते न हलिजो अज़ादारो जॾहिं ज़ैनब जो आवाज़ आयो न उठन जो गोॾियूं ज़मीन ते लॻियूं पंहिंजी ज़बान में चवनि था अली जी धी करबला में हुकुम दे हा तोखे मदीने खणी हलऊं हा इन्हनि खे ॿुधायूं हा त ज़ैनब जी इज़त केतिरी आहे आफरीन मौला तव्हांखे बेगम में न रवारे मातमी अज़ादारो उहा 4 सालनि जी बीबी कॾहिं घोड़नि सां भॼाई पई वञे कॾहिं अकेले उठ ते सवार पई कराई वञे नंढड़ी औलाद वारो ज़िंदान उहो मिलियो जंहिंखे छत न हुई मौला सजाद फरमाइनि था मुंहिंजी अध चिटी ॾाढ़ी सगीना जे ॾुखियनि सवालनि करे छॾी केत नंढड़े धीअनि वारा वेठा हूंदा अज़ादारो सुबह जे टाइम जो पखी गुज़रन हा न ज़िंदान जे मथां भाजा जंजीर पकड़े चए हा सजाद ये पखी काॾे था वञनि इमाम फरमाइना सकीना रोज़ी जी तलाश में वरी शाम जे टाइम पखी वापस वञनि हा साइण फरमाए हा सजाद हाणे काॾे था वञनि मौला रोई फरमाइनि हा सकीना पंहिंजे वतन ते अज़ादारो जॾहिं वतन जो आवाज़ अचे हा न होरियां चए हा सजाद पखियुनि खे वतन आहे छा ज़हरा जे धीअनि जो कोई वतन कोन्हे को इमाम ॿिए पासे मुंहुं करे रोई फरमाइनि हा सकीना रवारे इहा ॻाल्हि थी सभु वतन हलंदासीं तुंहिंजो वतन शाम तूं शाम रहिजी वेंदी आफरीन मौला तव्हांखे बेगम में न रवारे हिक ॾींहुं सिरनि जो विहाणो बणाए अज़ादारो जॾहिं सुती न अख लगस ख्वाब में बाबो ॾिठी कदीमी अज़ादार बुजुर्गान तशरीफ फरमाए हो उलमा लिखन था त उथी बाबा बाबा करे रुनी कदे सजे थी दिसे कदे खबे थी दिसे चए थी काथे आ मुजो गरीब बाबो काथे आ मुजो अला रासी बाबो एतरी रुनी जो शाम जा तरो दीवार हलन लगा अज़ादारो यजीद शिमर के घुरायो के तो वन सजाद के वठिया ऐ पुछे सी या जेका नंढड़ी कई दिन रोए थी या तुझी छा लगंदी आ अज़ादारो मौला सजाद आया मां चवंदो आ दुआ घुरंदा कयो शल कह शरीफ भात भेण जे बारे में सवाल न थे लईन तख्त ते वेही चेथो सजाद जेका नंढड़ी कई दिन रोए थी बाबा बाबा करे या तुझी छा लगंदी आ इमाम फरमाइन था मां गरीब जी भेण आ हे जालिम चेथो कियां चुप कंदी मौला फरमाइन था बाबे जो सर दे जे हालत में सर न दिसंदी न होंदी न रोंदी कहीं तो समझो हूंदो मुंहिंजो जुमलो अज़ादारो हिन मलाउन एक सिपाही के हुकुम ॾिनो वञ हुसैन जो सर खणी आ अज़ादारो पढ़न वारा ये था पढ़न जॾहिं सिपाही वियो न हुसैन जो सर खणन अज़ादारो झोली में न खयई सीने से लगाए न खयई सैयद वेठा हो माफ कजो हुसैन जे वारन में हाथ पाए जॾहिं सर खणी आयो सजाद ये झोली बनाए चे तो मुखे दे तोखे खणन जो डाव न थो अचे इन जो एक बार टुटंदो हो दादी ज़हरा सजो दी रोईंदी आफरीन मौला तव्हांखे बेगम में नरवारे बस खत्म कयो अज़ादारो मौला सजाद सर खणी जॾहिं ज़िंदान जे दरवाजे ते आयो 4 सालन जी सकीना कुंड में बीही नंढड़ा जख्मी हथ मथे करे दुआ पई थी घुरे रोई चेठी ओ मुंहिंजा नमाज़ी बाबा ओ मुंहिंजा शहीद बाबा मुझसे मिलन नथो अचे बाबा हाणे त मिलन अचो हा बाबा मुझो आवाज जरूर बुधंदो हूंदे बाबा मुझसे मिलन तॾहिं ईंदे जॾहिं सजाद बदल हथन ते मुझो जनाज़ो खणंदो
अज़ादारो जॾहिं सजाद जो आवाज़ ॿुधो अज़ादारो सजाद मौला फरमाइन था सकीना हथ हेठ कर बाबो मिलण आयो थी मता कई अज़ादार समझो हुजे जो मुद्दत खां बाद बाबे जो ॿुधई बाबे सां मिली हूंदी न अज़ादारो होरिया चेते सजाद अॼु बाबे खे पंहिंजी भेण ज़ैनब सां मिलाए तूं मूंसां मिल अज़ादारो इमाम सजाद बाबे जो सर खणी साइण ज़ैनब दे वधिया मुंहिंजी साइण झोली बनाई होरिया चेती लहिया नेज़े ते कुरान पढ़ण वारा हुसैन लहिया मोहर नबूवत जा सवार हुसैन अज़ादारो जॾहिं इमाम हुसैन जो सर सजाद मौला फुफी खे ॾिनो ओ खयूरो हाणे सजाद मौला सकीना खे खयो होरिया फरमाइन तो सकीना हुकुम कर रोई जदी सजाद जिंदान जे कुंड में हल जे बीबिन जे सामो मां गालायो माए त मुझे मरण खां पहिरियां काई बीबी मरी भी नहीं अज़ादारो जॾहिं सजाद मौला सकीना के खणी कुंड में आयो रोई जदी सजाद झोली बनाए मां तुझी झोली में सुमा अज़ादारो जॾहिं सजाद झोली बनाई होरिया जदी सजाद करबला खां वठी शाम ताईं तुझा तुझा केर कढंदो आयो आवाज़ आयो सकीना तूं कढंदी आई रोई जदी सजाद तुझा ज़ंजीर केर ठारींदो आयो आवाज़ आयो सकीना तूं ठारींदी आई रोई जदी सजाद हाणे भेण ते नाराज़ न थी जा हाणे मूंखे बाबो वठण आयो मां हली वेंदी मां अज़ादारो सजाद ॾाढो रुनो रोई फरमाए तो सकीना तूं जो हिन ज़िंदान में मरी वञे तोखे कफन कीअं पारायां तोखे गुस्ल कीअं ॾियां आवाज़ आयो मुंहिंजो पीअण वारो टिन ॾींहंनि जो पाणी कढ वठिजा उन सां मूंखे गुस्ल ॾिजा मुंहिंजो कफन शराबीअ खां न घुरिजा आवाज़ आयो बाक़ी कीअं दफ़नाया रोई जॾहिं इन मेरे चोले में दफ़नाइजा ओ मां तो ते राज़ी रहंदमि या हुसैन मौला बेगम में नरवारे अज़ादारो बीबी वैन कंदे कंदे फरमाए थी सजाद हलिया